आऊं ॾोरी शाल मलहें साजन मन सवाल सिक तुंहिंजी सुपरी थिए जान ज़वाल विहाणी विसाल उथिया आरामी करे। ससी सिज लहण ते आहे तूं हिमत करे अॻिते हल जे निमा शाम खां अॻु हली पिरीअ जे साथ सां मिले। सिज लही वियो ऐं ससी लाइ रुॻो वञी रुञ ऐं सुञ रही। अॻियां राह जी रुञ आहे ऐं पाणी जो निशान बि कोन्हे। पर हीअ कुठल वणकार ॾांहुं कर खयों पई हले ऐं पुठिते नथी वरे। लुड़ में लाड़ो थियो हली कर हिमत सिज साम्हूं मुंहं में मतां करी कथ सुपरियां जी सथ ॻाढ़े सिज ॻाल्हि मिड़ी। तूं पाण न पुठिते लड़ सिज थो लहे तूं हिमत रखी अॻिते वध। सिज मुंहुं मुक़ाबिल बीठो अथई मतां हलण में का ॻणगोत करी तूं निमा शाम शफ़क़ माली हली महबूब जी जमात सां मिलंदीअ। मिठाई साईं शाहिद ॾिए थो त उलही सिज अवेर कई ॾिठाई डूंगर ससी के सैयद चए सूरन जो समर कुठल रखियो कर वीचारी वणकार ते। सिज लहण में वेर में विधी ऐं ससी पाठो शाह साहिब तो फरमाए त ससी के सूरन जो सामान साण आहे। उहे वीचारी दर्द जी कुठल वणकार ॾांहुं ॻाट ऊचो रखी थी हले।